मरियम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जो पंहिंजो काज़ी अब्दुल सत्तार। जी हाँ, जो पंहिंजो जिगर, पंहिंजो जानी, जो पंहिंजो ई प्यारो सभिनी सॼणनि जो मां थोराइतो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार। ऐं ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी ब्लॉग। जी हाँ दोस्तों, दोस्तनि जा सभु दोस्तनि जा मैसेज अचनि पिया, सभु दोस्तनि जा लाइक कमेंट अचनि पिया। उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानियूं, लख थोरा लख लाइक, वॾी महिरबानियूं, कुर्बला करे। ख़ुशि जो आबाद हुजो, हमेशह गुलनि जीअं टहिकंदा टिड़ंदा रहो, इहा ई मुंहिंजी दुआ आहे। शल कोसो वाव न लॻे, हमेशह ख़ुशियूं माणो ऐं जिथे बि रहो आबाद रहो, हमेशह ख़ुशी माण्हू। त दोस्तो जीअं त तयारु रहिजी रहो ऐं जेका हींअर अचण वारी जेका किस्त आहे ऐं ठीकु जेका 7 बजे हलंदी किस्त, उहा हलंदी किस्त कहिड़ी 56 नंबर किस्त हलंदी दोस्तनि जे लाइ। 56 नंबर किस्त में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे, उन बाबति ताईं थोरी थोरी जेका आहे अपडेट ज़रूरु पहुचाईंदो हलंदुसि, जेका मूंखे ॼाण मिली आहे ऐं जेका में थियण वारो आहे उन बाबति दोस्तनि खे पहुचाईंदो। बहितरीन खां बहितरीन अपडेट, बहितरीन खां बहितरीन ॼाण जेका खे हर वीडियो में दोस्तनि ताईं मां इहा अपडेट पहुचाईंदो रहंदो आहियां। ऐं मुंहिंजी हिन पूरी अपडेट मां बिल्कुलु 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 जी हाँ दोस्तो, बहितरीन ॼाण मौसूल कई हूंदी। ऐं उमेद कयां थो त जेका ही दोस्त मुंहिंजा न्यू सब्सक्राइब दोस्त आया आहिनि, उन्हनि दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानियूं। उन्हनि दोस्तनि जी सिर्फ़ु आईडियूज़ आयूं आहिनि, उन्हनि जा नाला कोन आहिनि, पोइ बि मां दोस्तनि जो शुक्रियो अदा कयां थो त उन्हनि दोस्तनि मुंहिंजे हिन वीडियो खे ॾिठो बि आहे ऐं लाइक बि कयो आहे ऐं सब्सक्राइब बि कयो आहे। हे उन्हनि दोस्तनि न्यू जेके आहिनि, भलो हे नाला नथा लिखनि, पोइ बि मां उन्हनि दोस्तनि जो दिलि सां शुक्रियो अदा कयां थो पियो ऐं उमेद कयां थो त मुंहिंजा जिगर, मुंहिंजा जानी, मुंहिंजा प्यारा हमेशह ख़ुशियूं माणनि, हमेशह गुलनि जीअं टहिकंदा टिड़ंदा रहनि, इहा ई मुंहिंजी दुआ आहे उन्हनि पहिरीं प्यारनि दोस्तनि जे लाइ जेके न्यू हींअर मुंहिंजो सब्सक्राइब करे चुका आहिनि। ऐं जेके दोस्त हींअर अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो, त उन पंहिंजे पहिरीं प्यारे दोस्त खे, उन पंहिंजे पहिरीं प्यारे काका साईं खे ऐं आदड़ियुनि खे, भेनरुनि खे, जेके मुंहिंजी आदड़ी भेनरूं आहिनि, उन्हनि खे जेके असांजो ही सोप सीरियल जेका ॾिसनि पियूं, सोप सीरियल कहिड़ी, जी हाँ सिंध टीवी जी बहितरीन सोप सीरियल दुलाब, जेका आख़िरी पसान में आहे ऐं कॾहिं ख़तमु थींदी। ऐं चवणी आहे असांजे हिन डायरेक्टर जी त कीअं बि करे हिन जूं 100 क़िस्तूं जेको आहे मां पूरियूं कंदुसि। हाणे ॾिसणो इहो आहे त 100 क़िस्तूं कीअं थो पूरियूं करे। ऐं कमु इलाही खोड़ आहे जेको आख़िरी स्पेल हिन जो हले पियो, रिकॉर्डिंग हले पई जॻह जॻह ऐं परे परे ताईं जेको आहे हिन जो स्पेल हले पियो, हिन जी रिकॉर्डिंग जेका आहे उन बाबति दोस्तनि खे बि मां अपडेट पहुचाईंदो हलंदुसि। त जेका हिननि जी रिकॉर्डिंग आहे उहा यारो लुंड ऐं जरवार, रेती शहर, खेंजू, याने जेके रेती टिबा आहिनि जिथे सोढल जा जेके सीन फिल्माया पिया वञनि, उते उनजी रिकॉर्डिंग कई पई वञे। ऐं जेके असांजा सोढल सां जेके कैरेक्टर हिकिड़ा न्यू बि अची विया आहिनि, सालार, जी हाँ इहे बि असांजा दोस्त गोलारची जा आहिनि ऐं जेका पूरी टीम होॾां जी आहे, मतली, गोलारची, सभु हेॾां जा माण्हू ऐं ॾाढा मोहबत ॾियण वारा, मिठड़ी ॿोली ॻाल्हाइण वारा सिंधी असांजा ॿाहिरि। हिन में जेके असांजे हिकु एक्टर आयो आहे सालार जे नाले सां, उहो हेॾां गोलारची, चंड्रो मोहम्मद ख़ान, चंड्रो ग़ुलाम अली ख़ान जो इहो होॾां जा आहिनि असांजा ही पंहिंजा पहिरीं प्यारा दोस्त। मां उमेद कयां थो त जेको आहे हींअर जीअं निखिरे पियो सालार जो कैरेक्टर, त बसि बदकिस्मती इहा आहे जो सालार जो जेके हींअर अगरि हीउ ड्रामो अॻिते हलाइनि हा
त हीअ तमामु बहितरीनु कैरेक्टर निकिरी अचे हा। पोइ बि वरी बि हू महिनत करे थो पियो ऐं अव्हां बि हुनखे साथ ॾियो उन सालार जे लाइ। ऐं जेका सोल्जर जी जेकी परफॉर्मेंस आहे उहा बि लाजवाब आहे ऐं जेका गुलपरी जी परफॉर्मेंस आहे उहा बि लाजवाब आहे। बहरहाल हर कैरेक्टर जेको आहे पंहिंजे पंहिंजे महिनत सां पंहिंजे पंहिंजे लगन सां अव्हां दोस्तनि खे ॾियनि था बहितरीनु खां बहितरीनु एंटरटेनमेंट, बहितरीनु खां बहितरीनु तफ़री जेका अव्हां बिल्कुलु इन ड्रामे में जेको आहे हासिलु करे रहिया आहियो। ऐं दोस्तनि खे अञा थी मुंहिंजा के दोस्त अञा सोचनि पिया त यार भले ई पियो ॻाल्हाए, अञा थी मुंहिंजे वञी पहिरीं प्यारे दोस्त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कोन कयो आहे। त मुंहिंजा जानी मुंहिंजा जिगर मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कर ऐं सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾ त जीअं मुंहिंजी अचण वारी जेका न्यू वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन तो सोणे जे मोबाइल में अची वञे ऐं पूरी अपडेट उन मां हासिलु करे सघीं थो। ऐं मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदो कर दोस्त, मुंहिंजा पहिरीं मुंहिंजा जानी मुंहिंजा भाउ ऐं जेके बि दोस्त मुंहिंजो वीडियो ॾिसनि पिया उन सभिनि खे इहा गुज़ारिश कंदो आहियां हर वीडियो में त मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो। आख़िर तां ॾिसण सां जेको अव्हांजो साकार, अव्हां दोस्तनि जो जेको प्यार, अव्हां दोस्तनि जो जेको साथ मतिलबु इहो त तावन मतिलबु भाई हिकिड़ा माण्हू मदद कंदा आहिनि, माली मदद कंदा आहिनि, हिकिड़ा माण्हू जानी मदद कंदा आहिनि। ऐं माली मदद ज़ाहिर आहे तव्हां परे आहियो पर इहो करे सघो था त मूंखे लाइक कमेंट कंदव, मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदव त तव्हां दोस्तनि जो जानी ऐं माली बि मुंहिंजे लाइ मदद थी वेंदी। इहा अव्हां दोस्तनि जो इहो प्यारु आहे जो मुंहिंजे हर वीडियो खे अव्हां सुठा सुठा कमेंट कंदा आहियो, सुठा सुठा लाइक कंदा आहियो। ऐं जन दोस्त अञा ताईं न कयो आहे त उन्हनि खे बि मां इहा ई गुज़ारिश दुआयूं ॾींदो आहियां हमेशह त अलाह करे ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि। त दोस्तो जेका अचण वारी जेका किस्त आहे उहा आहे 56 किस्त में, 56 किस्त में। ऐं ॾिसणो इहो आहे त हाणे छा थींदो इन में, हाणे छा थियण वारो आहे इन बाबति मां जेका थोरी थोरी मालूमात वरिती आहे उहा अव्हां दोस्तनि ते मां शेयर कंदुसि। त दोस्तो जेका थोरी थोरी मालूमात इहा आहे त जेको सोढल आयो आहे पंहिंजे घर ऐं जेको अबो अमड़ चाचो सभु उन मथां नाराज़ आहिनि त तो हीउ कहिड़ो कमु कयो, तो कहिड़ो कमु कयो जंहिंजी तुंहिंजे हिन कुधे कम जे करे असांजी केतिरी बदनामी थी, मुराद जी केतिरी बदनामी थी मुराद। ऐं उन्हनि जो जहिड़ो जेको आहे अञा वधंदो वञे थो, अञा अॻिते अलाए छा थींदो। तूं अहिड़ो क़दम न करीं, तूं सियाणो सबाजरो सुलझल लिखियल पढ़ियल छोकिरो थी करे तूं अहिड़ो कमु कयो जंहिंजे करे हाणे असां सभिनि खे भोॻणो पवंदो। पोइ बि सोढल वरंदी इहा ई ॾिए थो पियो त मां छा कयां, मां मजबूर मां पहिरियां जेका ग़लती करे वेठोसि, जेका हिननि खे संग ॾेई वेठोसि, मां उहा ग़लतीअ खे जेको आहे न मां मिसाइणु चाहियां पियो, उन ग़लतीअ खे ख़तमु करणु चाहियां पियो, उन ग़लतीअ खे सुधारण जी भरपूर कोशिशि करियां पियो त जीअं मां इहो वापसि करे मुंहिंजो प्यार ई गुलपरी ऐं मां उनखे हर हाल में हासिलु करणु चाहियां पियो। ऐं मां जेको आहे अगरि इहो क़दम खयो बि हो त उहो मुराद वारनि जे लाइ खयो हो त मुराद वारा जीअं जेल मां आज़ादु थी अचनि ऐं उहो हुनजी ज़मानत ॾियनि, सिर्फ़ु इन्हीअ जे लाइ मूं इहो क़दमु कयो। ऐं ॿिए पासे मिठनि खे जी जेका ॻोल्हा आहे उहे ठारो ककर ऐं रज़न मिठनि खे ॻोल्हा उनजी जारी रखी बीठा आहिनि, ॻोल्हनि था पिया, जंहिं ते उनजी घरवारी हुनखे बार बार उबता सुबता सवाल करे थी, जंहिंजे करे हू मछरजी पवे थो रज़न ऐं उनखे दॿ पटे थो त आईंदा जेको आहे तूं मर्दनि जे विच में ॻाल्हाइण जी ज़रूरत न कर ऐं आवारो तूं घिटियनि में हेॾां होॾां जेके घुमे थी बीह, जेके जुमे जे ॿाहिरियां लांबा राजगी ॾेई, इहो जेको आहे ग़लति करे थी त मां अहिड़ी हालति कंदोसि ऐं जो जग तुंहिंजी इहा हालति ॾिसंदो उनखे दॿराहट पटाए थो। ऐं होॾां वरी जेको आहे मरियम उहा वरी पंहिंजो मुराद खे सम्झाए थी पई त हाणे छा थींदो ऐं कीअं थींदो, जो हाणे असांखे जेको आहे उहो अलीअ जी का ख़बर न आहे, अमर ते अञा ताईं ऐं जहिड़ो अञा वधंदो वञे थो
ऐं जे अगरि झेड़े खे कीअं ख़तमु कजे उन बाबति इहे ॿिए पाण में वीचार वञनि था पिया। ऐं ॿिए पासे मीर मंसूर ख़ान उहो बि परेशान आहे त असां जेसीअ ताईं मतिलबु हर सीन में हुनजा उहे ई जुमिला हूंदा आहिनि, असीं सभु हिकु मुठ थियूं ऐं दाणो दाणो थी वेंदासीं, कणो कणो थी वेंदासीं त सभु असांखे ख़तमु करे छॾींदा। ऐं मां चाहियां थो त इन्हनि सभिनि खे जेको आहे गॾायां, इन सभिनि खे पाण में हिकु मुठ में आणा। बहरहाल उन जी तमामु ॾाढी ज़बरदस्त परफॉर्मेंस आहे मीर मंसूर ख़ान जी, ऐं ज़ाहिर आहे बहितरीनु एक्टर आहे। ऐं अलाह ख़ुशि रखे, आबाद हुजे, हमेशह गुलनि जी टेकंदो टुरंदो रहे, असांजी इहा ई दुआ आहे। छो त मां पाण बेसिकली अदाकार आहियां त पंहिंजे अदाकार दोस्तनि खे बि दुआऊं ॾींदुसि। ऐं दोस्तनि जो जेको प्यारु, काफ़ी दोस्त हिकिड़ो असांजा अदड़ा आया आहिनि न्यू, ग़ुलाम रसूल शेख साहिबु, ऐं मुंहिंजो ॿियो हिकिड़ो आहे दोस्त जानण शेख, ईअं कोई नालो आहे, सॉरी अञा पूरो नालो मां न पढ़ी सघियो आहियां, कुझु नालो आहे बि ईअं ॾुखियो। ऐं उन दोस्त खे बि मुंहिंजे लख थोरा लख लाइक़ ऐं अदा असांजो असगर थेबो साहिबु, उनजी बि वॾी महिरबानियूं आहिनि। ऐं उहो बि हर जेको आहे वीडियो ते मूंखे कमेंट में पंहिंजो दुआ सलाम ॾींदो रहंदो आहे। मुंहिंजो भाणेजो जेको बदरीन खां आहे, ऐं सभिनी दोस्तनि जी पहिरीं प्यारनि जी वॾी महिरबानियूं, लख थोरा लख लाइ कला करे ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि, हमेशह गुलनि जी टेकंदा टिड़ंदा रहनि। ऐं मां हर वीडियो में अवां दोस्तनि खे ॿियो बि मैसेज ॾींदो आहियां अवां दोस्तनि खे, ऐं दोस्तनि खे इहो चवंदो आहियां त भली पंहिंजे ॿारनि खे सुठे मां सुठी तालीम ॾियारो, पंहिंजे नियाणियुनि खे तालीम ॾियारो, ऐं पंहिंजे जेके तव्हां खां नंढड़ा आहिनि उन्हनि ते शफ़क़त, प्यार, ख़ुलूस ऐं भाईचारे वारो उन्हनि खे जेको आहे हौसलो ॾियो। हा, उन शफ़क़त वारो हथु फेरींदा रहंदव त उन में जेको आहे तव्हांजी बि इज़त थींदी। ऐं उहो जेको ॿार जंहिंसां तव्हां प्यार मोहबत ऐं ख़ुलूस सां ॻाल्हाईंदव, या प्यार मोहबत ख़ुलूस सां तव्हां उन सां हलंदव, त उहो ई ॿारु तव्हांजी इज़त कंदो। वॾो थी करे तव्हां उहो उनखे हिकिड़ो आदत बणिजी वेंदी त मां बि इहो कमु कंदुसि त मुंहिंजी बि इज़त ईंदी। चवंदा आहिनि त ॿार ऐं मुछ जो वार, ॿार ऐं मुछ जो वार जेको आहे हिकु बराबरि हूंदो आहे। ॿार खे तव्हां जहिड़ी तरबियत ॾींदव उहो ॿारु उन तरबियत ते हलंदो। ऐं मुछ जो ॿारु अगरि जेसीअ ताईं उन्हनि खे तव्हां सेटिंग में न रखंदव, ईअं उहो मुंहं में किरंदो, वात में ईंदो, खाधे पीते में ईंदो। अगरि उनखे हथु हणंदा ईंदव त उहो मुछ जो वार बराबरि पोइते थींदो वेंदो। ठीकु अहिड़ीअ तरह ऐं पंहिंजे ॿारनि खे शऊर पंहिंजे ॿारनि में आणो, ऐं पंहिंजे पाड़े वारनि जो वधि में वधि ख़्यालु रखंदा कयो। ऐं 5 वक़्त बाद जमायत नमाज़ अदा कंदा करो, छो त हर मुस्लमान ते, मर्द औरत ते नमाज़ 5 वक़्त फ़र्ज़ु आहे। ऐं जेको बि कमु कयो पंहिंजे मशवरे सां, बिल्कुलु मशवरे में बरकत आहे। ऐं सुन्नत नबवी बि आहे मशवरो करणु, जेको बि कमु कयो त पंहिंजे मशवरे सां कयो। ऐं हुन खां अलावा घिटियुनि में ॿारनि खे आवारो न छॾो, आवारो ॿारु ख़राबु थी वेंदो, रुलंदो। पंहिंजे नियाणियुनि खे सुठी सुठी तालीम ॾियारो। ऐं मां चाहियां थो त अवां दोस्तनि खे इहो जेको मां मैसेज कंदो आहियां, इहो इन जे लाइ कंदो आहियां त मन मुंहिंजे हिकिड़े मैसेज में अगरि कंहिं अमल करे वेंदो त मुंहिंजी ज़िंदगी ठही पवंदी। ऐं अव्हां जो बि हिकिड़ो जेको आहे जज़ाए ख़ैर में हिसो मिलाइजी वेंदो। अव्हां दोस्तनि में जेको आहे इहो शेयर करण सां चवंदा आहिनि इहो जेको आहे जज़ाए ख़ैर, ठीकु आहे। ऐं पंहिंजो हिसो मिलाइणु ज़रूरी खपे। सदका जारिया आहे, जेतिरो जेको आहे न तव्हां हिसो मिलंदो ओतिरो तव्हांखे उन ऐं ओतिरो ई सवाबु मिलंदो रहंदो। त अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जी टेकंदा टिड़ंदा रहो। अञा ताईं मुंहिंजे कंहिं दोस्त अगरि जेकॾहिं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त उन्हनि दोस्तनि खे वरी बि मां इहा गुज़ारिश कंदो हलंदुसि त मुंहिंजा जानी, मुंहिंजा पहिरीं प्यारा भाउ, मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कर ऐं बेल आल बटन खे दबा त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां वटि पहुचे ऐं अव्हां पूरे वीडियो खे पूरी अपडेट सां अव्हां ॿुधो।
ऐं बहितरीनु मालूमात हासिलु कयो। त दोस्तो हीअ हुई 56 क़िस्त जी जेकी थोरी थोरी मां दोस्तनि सां वाइदो कयो त अपडेट जेका ई मां दोस्तनि ताईं पहुचाइण जी वधि में वधि कोशिशि कई आहे। उमेदु कयां थो त मुंहिंजी हीअ अपडेट अव्हांखे बहितरु लॻी हूंदी। जेकॾहिं बहितरु लॻी आहे त पंहिंजो लाइक कमेंट में पंहिंजो नालो शेयर कयो ऐं पंहिंजी ज़ात शेयर कयो ऐं शहर जा कहिड़े शहर जा आहे उहो बि लिखी कमेंट ज़रूरु कयो। ऐं तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। ऐं मां चाहींदुसि तव्हां दोस्तनि खां वठिजे इजाज़त। चवंदा आहिनि जुदा नाफ़िदा। ठीकु आहे दा। ऐं हमेशह ख़ुशियूं माणो ऐं हमेशह गॾिजाणी। वरी नेक्स्ट वीडियो जो लाइ सुभाणे वरी मिलंदो आहे अव्हां दोस्तनि जी कचहरी में। अव्हां दोस्तनि जे प्यार सां ख़ुलूस सां अव्हां दोस्तनि खां मोकिलानी कंदो हलंदुसि। चवंदा आहिनि जुदा नाफ़िदा। ऐं पाकिस्तान ज़िंदाबाद। जीए सिंध, जीए सिंध ॿोली, जीए लतीफ़ जा मारवाड़ा ऐं जीए सिंध जा मारवाड़ा हमेशह ख़ुशि रहनि, आबाद रहनि, हमेशह गुलनि जा टिकंदा टिड़ंदा रहनि। ॾाढो शिकायतो आहियां अव्हांजे इलाइक़नि जो बदी ठठो तलहार मातली कुलारची टंडो मोहम्मद ख़ान टंडो अला यार ऐं हेॾां इहे पूरा इलाइक़ा तमामु ॾाढा ख़ुशि ऐं घुमियल मुंहिंजा इलाइक़ा आहिनि। इनशा वरी बि हर को अहिड़ो सिलसिलो जुड़ियो त इनशा अज़ीम अव्हां दोस्तनि जे इन इलाइक़नि ताईं ज़रूरु अचिबो ऐं दोस्तनि सां प्यार ख़ुलूस वंडबो इनशा अज़ीम। अलाह करे ख़ुशि हुजे, आबाद हुजे। पाकिस्तान ज़िंदाबाद। अल्लाह हाफ़िज़।
पाकिस्तान जिंदाबाद। अल्लाह हाफिज़।